कहे गाने ते और ले आए कुल्हत सजो लड्डू पादे ते जागदा रहो ले आए कुल्हत सजो लड्डू पादे ते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए तो जार थी दे तू हद हलायूं अहिड़ा नायूं आ कया मां माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हद हलायूं अहिड़ा नायूं रोटी तेरे नंबर जाऊं देना आयूं तेड़ा नायूं एड़ा बीठो तव एड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾे ते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾे ते रुली आए पुले ते सजो लड्डो पादे ते रुली आए पुले ते सजो लड्डो पादे ते कोट सजो आ कके असामा अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर चाहे मिले पियारे छॾियांसि कोट सजो आ कके असामा शक न कर कर पक्का सामा ऊंद में आयूं ओए शुक्र में के मिला था थक्का सामा हाँ मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते शादी वनी तातिया बावनी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते धोखो तो पंहिंजे भाउ सां पाण कयो मलूका ऐं चाचा खे माराइण में त तुंहिंजो हथ हुयो शेरल खे शहर मां अगवा बि त तो करायो हो ॾोह वरी मुंहिंजे मथां ॿीहर जेकॾहिं इहे दोॾा मुंहिंजे मथां फाड़िया अथई न त समूरा तुंहिंजा राज़ ज़ाहिर कंदसि हाँ हाँ हे छा थी चए इन जो मक़सदु आहे त असांजो असुल दुश्मन आहे इहो अरबाब जी अरबाब जी तो हालत कई न जे इए खटीअ सां बि कई त पोइ रिश्तो धूड़ मिलंदो ये पुपी जा कम अथई उस्ताद गुलू जेकॾहिं पुपी खे वठी वञणो अथई त पोइ पहिरियां सोचे वठ अम्मा अॻु में ई उबतो ॻाल्हाइण जी माहिर आहे मथां वरी तूं अम्मा खे ठीकरू ॾे चुप कयो वात गढ़ा छोरा तहां मूंखे छा टीकरूं ॾींदव मां सभु कुझु पाण सम्झां थी त कंहिंसां कीअं ॻाल्हाइबो आहे कंहिंसां कीअं ॻाल्हाइबो आहे चवंदा न आहिनि जीअं कुतो कुते खे न सहे तीअं नौकर नौकर खे न सहे असांखे वफ़ादार नौकर जी ज़रूरत आहे जेको असांजे लाइ मानी टिकी करे पैसो लभे कोन घर में शादियूं मां छाते कराईंदसि तव्हां जूं सखणे हथे पैसनि जी तूं परवाह न कर मां उहे मां तोखे आणे ॾियुसि उन जी तूं परवाह न कर अबा हाणे ॻाल्हि आहे सिधी सही तूं मूंखे 50,000 आणे हथ ते रख मां उन महिल ई तुंहिंजो रिश्तो कराइण हली वेंदसि अरे लिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पादे ते अरे लिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पादे ते ओ मोचारा छॾ कुर्सियुनि खे यार मां ॾाढो परेशान आहियां सच ॿुधाए न सिस्टर खणी बेवफाई करे हली वई पर यार हुनजी यादि ॾाढो थी सताए नथो विसारे सघां हुनखे सम्झां थो त तव्हांजी वरी फिटे थी बोतार ओ कार बहाना निभागा वाई त सवली कढ छो पई फिटे बाबा या ईंदी ख़बर न आहे तव्हांजो अलाए कहिड़ो असरु कंदी
अड़े हिन वक़्तु हो करोड़नि जी मालिक आहे, शहर में करोड़नि जो बंगलो ठारायो अथसि। कलो की मामूली नर्स हींअर करोड़पति बणिजी वई आहे। बोतारी आहे सॼी मिल्कियत तव्हां मां रड़ी अथसि। कहिड़ो भला उनजे पीउ जी मिल्कियत हुई जिन मां इहे बंगला ठाराया अथई। छा कयां मोचारा, खणी जो हुन बेवफ़ाई कई, पर मुंहिंजी त हुन सां मोहबत हुई। बोतारो सिस्टर तव्हांजी मोहबत खे कोन सुञातो, हो तव्हां सां बेवफ़ाई करे वई आहे ऐं तव्हां बि उनखे विसारे छॾियो पियो भले। ओ मोचारा, हिन चरी दिलि जो छा कयां, ॾाढी कोशिशि थो कयां विसारण जी, पर नथी विसरे अदा मोचारा, नथी विसरे, असुल नथी विसरे। हाय हाय वो मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ मुंहिंजी ॻाल्हि कन ॾेई ॿुध। मां ऐं मलूका तोखे घणो बर्दाश्त कयोसि, हाणे बराए महिरबानी पंहिंजी ज़ाल खे वठी तो निकितो हलियो वञे। अदा जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त पोइ असां ईअं ई कयूं था। ठीकु आहे, हल। हेॾे आ, हेॾे शेरल, हेॾे आ, कुल जा अंधा, हेॾे अच। वात पटिया इहो छा पियो ॻाल्हाए? अरबाब मीरी त राज़ी आहिनि त हितां असां हलिया वञूं, ऐं जेका मीरीअ मिल्कियत लिकाई आहे न, हितां वञण खां पोइ ज़ाहिर कंदा। तूं वञी लखनि में खेॾंदा ऐं असां वरी बि पिनण में हूंदासीं। कुझु सोच शेरल, सोच, हिननि खे हितां वञण न ॾे। वाह जो ॻाल्हि कई अथई। अचो अचो मूंसां अचो। असां ॾींहं ॿिनि में त हलिया हलंदासीं। ॾींहं ॿिनि में छो, असां सुभाणे तां निकिरी था हलूं। हूअं ई हाणे हिन घर में असांजी इज़त कान्हे का। हा हा हा, वञो था त काॾे था वञो मीरी? शेरल अरबाब खे घरां वञण लाइ चयो आहे। अरबाब वञे त भले वञे, बाक़ी तोखे घर खां ॿाहिरि पेर कढण कान ॾींदसि जेसीं ताईं असांखे मिल्कियत जो हिसो नथो मिले। वॾी चालाक थी वई आहे, मलूका खे बेवकूफ़ बणाए। तूं हिन माई मीरीअ खे सही सुञातो आहे। मां मीरी न, बेगम अमीरज़ादी आहियां, बेगम अमीरज़ादी। तव्हां सभिनी खे जल्दी ख़बर पइजी वेंदी। हाणे हिन घर मां असांखे निकिरणो ई पवंदो। न न, मलूका सही थी चवे, हितां तव्हांखे वञणो कोन ॾींदासीं असां। तव्हां असांखे बर्बाद कयो आहे, उनजो हिते तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो। इन लाइ कीअं वञणु ॾींदासीं तव्हांखे? बाबू, बाबू, चाहे जो अची निंड पिटाई अथई। अरबाब, जेकॾहिं तूं मूंखे माफ़ करीं त। न, मां तोखे कॾहिं बि माफ़ नथो करे सघां। मूं वटि सोन जो अधु देगड़ो अञा बि मौजूदु आहे। छा सोन जो अधु देगड़ो? आस्ते ॻाल्हाए, शेर लाइ मूं कान ॿुधी वठनि। शेरल तूं त सही पूरे ॾिस त सही, लिखी लिखी कहिड़ी सारांगी पकड़। उठी वञ, आस्ते आस्ते ॾिस, उठी आ वञ, आस्ते आस्ते। जेकॾहिं तूं हितां लॾो खणी हली त इहो अधु देगड़ो मां तोखे ॾेई छॾींदसि, बाक़ी ज़िंदगी असांजी सुकून सां गुज़री वेंदी। बाक़ी अञा सोन लिकाई वेठी आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे मीरज़ादी त पोइ ॿुध। सम्झी वई आहे? हाणे मां बि सम्झी वियुसि। हाणे मां तव्हांखे पंहिंजी चाल में कामयाबु थियण न ॾींदुसि। साईं न, सिर्फ सखणो भोतार सुठो न पियो लॻे। अरे पोइ भोतार बाबा चओ न। भोतार बाबा। हा, भोतार बाबा। वरी चओ, हल। भोतार बाबा। हा, छा? भोतार बाबा। इते रखीसि। हा, वरी चओ, हल। पुट, हुन ग़रीब जी जान छॾ त हू कम ॿुधाए। हा, कम ॿुधाए न, कहिड़े कम सां आयो आहीं?
विसरी वियो भोतार बाबा। अब बाबा जॾहिं अहिड़ो असरु कंदो पोइ ज़ाहिर आहे हुनखां कमु त विसरी वेंदो न। अंब बाबू सही त चवे थो। असां सभिनी मथां इहो फर्ज़ बणिजे थो त वॾनि जी इज़त कयूं। भोतार बाबा नंढो हुजे या वॾो, असां लाइ ॿई इज़त जे क़ाबिल आहिनि। मता न मने बाबा। हा ॾिस मुंहिंजो नौकर केॾो होशियारु आहे, तुंहिंजे नौकर में त को अरकान ई कोन्हे को। हल भोतार बाबा मूं में बि वॾो अरकान आहे, पर मां हिन वांगुरु ज़ाहिर नथो करणु चाहियां। अॻिते तूं बि पंहिंजो अकुल ज़ाहिर कंदो कर त ख़बर पए कंहिं में अकुल घणो आहे। हींअर न वरी ॿिए चकर मुक़ाबिलो कराइबो, पोइ ख़बर पवंदी त तो में ऐं मुंहिंजे नौकर में केतिरो इरकान आहे। अम्मा तू सिर्फ मूंखे इहो ॿुधा, ही तोखे ॾाज में मिलियो हो छा जो हिते वेठा मुफ़्त में हिन खे पालियो, या इन करे थी पालीस त मूंखे ॾाज में ॾींदीअ? मां ॾाज में ॾियण जहिड़ी शइ न आहियां, खटी ऐं मिठी। मां तव्हां सां शादी बस करे वे, ज़ुबान बंदि रख। अगरि ॿीहर जे करे तो मूंसां शादी जी ॻाल्हि कई न त घुटो ॾेई पूरो कंदी मैं। हाणे ॿुधी मिठी जो फ़ैसिलो, ॿीहर इहा ॻाल्हि ज़बान ते न आणजांइ। ऐं ॿी ॻाल्हि, तोखे हिन घर में जेकॾहिं रहणो आहे न त समूरे घर जो कमकार तोखे ई करणो पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि मंज़ूर अथई त हा कर, न त पंहिंजो सामान ॿधी हितां निकिरण जी कर। वॾी ज़ालिम आई माई खटी, ॿार खे परदेस में रोलण विझाई, ख़ुदा तव्हांखे मारे पुछा कंदो। छोरा मुंहिंजो रओ किनु करे छॾी, छॾाणे न मिकिर खे। बिलोर वॾो बदनाम आहे माई खटी, पर तव्हां खां वधीक बदनाम नथो थी सघे। अम्मा हिनखे त रवानो करणो पवंदो, न त चवांसि थी गुल्लू खे। गुल्लू? इहो गुल्लू वरी तुंहिंजो सॼण थी वियो छा? सच में बिलोर मां गुल्लू खे चाहींदी आहियां, पर उन सां प्यार करण खां वधीक उनखे चिड़ाइण में मूंखे मज़ो ईंदो आहे। मिठी इहो तूं छा पई चईं? सच पई चवां अम्मा, मां गुल्लू सां शादी कंदसि, पर फ़िलहाल उनखे हा न कजां रिश्ते ॾियण लाइ। पहिरियां मां गुल्लू खे आज़माए ॾिसां तूं मूंसां केतिरो थो प्यार करे। बिलोर वॾो बदनाम आहे, तुंहिंजे मुंहिंजे विच में जेको बि आहे न उहो मोल हूंदो। पोइ वञ गुल्लू खे ख़तमु करे अच त पोइ मां तोसां शादी कंदसि। बाबा जानी मां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। हल भोतार नेठा ख़ुदकशी जो फ़ैसिलो त कोन कयो अथव न? अड़े बेवकूफ़, मुंहिंजे शहज़ादे शादी जो फ़ैसिलो कयो आहे, ख़ुदकशी कर वञी तूं। बाबा तो जीअं हाणे तुंहिंजे नौकर जो दिमाग़ बि कमु करणु छॾे वियो अथई। हल पुट, मुंहिंजे नौकर जो दिमाग़ खणी कमु करणु छॾे वियो आहे, पर मुंहिंजो दिमाग़ त कमु करे थो न। तो मूंखे नौकर सां कीअं मिलायो? भोतार साईं? साईं न बाबा। बाबा भोतार बाबा, दिमाग़ मुंहिंजो कमु करे थो, पर थोरो वरी मज़ाक कयो। भोतार पर अब खान त मूंखां वॾो कोन्हे न। अड़े माठ कर बेवकूफ़, तूं छा में अंब खान खां वॾो आहे? तूं थिए टके जो नौकर, अंब खान तुंहिंजो मालिक, रईस, भोतार, हर लिहाज़ में तोखां वॾो आहे। हाणे थियई अचो मूं मोचारा, हा ॿीहर मूंसां फ्री थियण जी कोशिश बि न कजांइ। हल अलाए कहिड़ी ॻाल्हि पे कई, उहा विसरी वई। शादीअ जी ॻाल्हि पे कई पुट, जेकॾहिं तव्हांजो ज़ोर आहे त। हा मुंहिंजी शादी बाबा बि खणी सॼी ॿटरी ॿाहिरि कढी आहे। हल भोतार नेठे त पंहिंजी शादी जो ॿुधी बरसाती ॾेढ लाॻो टपा ॾियणु शुरू कया। अरे इहो छा थो चईं बेवकूफ़? बाबा मिसाल ॾिनो, मिसाल है सक्का। हल जुड़िया गुल्लू वते थो माई खटी जी छोरी जे मथां लामारा ॾींदो। पर यार मूं सोचो आहे तूं वञनी माई खटी वटि, इन जी छोरी जो रिश्तो मुंहिंजे लाइ घुर, मन का यार भलाई थी पवे। माई खटीअ जी त तोखे ख़बर आहे, रिश्तो त कान ॾींदी, रहंदो बेइज़ती कराए मोटंदुसि। रिश्तो ॾींदी या जवाब ॾींदी, बाक़ी बेइज़तो छो कंदी? मां त चवां थो पहिरियां भक्त बाबा खे हथु ॾेखार, ॾिसूं त हू छा थो चवे। बाबा इहो आहे पहिरें नंबर जो ठग, तोखे वरी इन्हनि जे ॻाल्हियुनि ते एतबार थी पियो आहे। ठग आहे या सचो आहे, भला इहा ख़बर त पइजी वेंदी न। पहिरियां तूं हुनखे हथु ॾेखार, पोइ तुंहिंजो रिश्तो माई खटी खां घुरण वेंदुसि। ठीकु आहे जुड़िया, जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे न त पोइ हल त इन ठग सां हली मिलूं, ॾिसूं त छा थो चवे। पोइ हल ॻोल्हियूं न भाॻे खे। हल मां तोखां सबूरा पैसा थोरा ई थो घुरां, फिलहाल मूंखे हिननि मां 50,000 करे ॾे बस। 50,000? खुदा जी का मार पवे, खुदा जो ख़ौफ कर। मूं तोखां मस 15,000 वता, हिन 50,000 तो बचे। मां 4 पैसा टारे रखिया त छोकिरीअ जो ॾाज वठां, पर मार पैस खुदाई जी हो मेड़ियूं सेड़ियूं कयूं हलियो वियो। मां हाणे पलण खे हिक जोड़े में त कोन उथारींदसि। अधी पलण मुंहिंजी बि न्याणी आहे, जेकॾहिं हिकिड़े जोड़े में तो परणाए ॾिनी त मूंखे को इतराज़ न आहे। सजो लड्डो पाड़े
ॻाल्हि खे तूं सम्झी नथो और बाबा हिन वक़्तु मूंसां वॾो मसइलो आहे हर ॻाल्हि ॿुध मां तोखां सबूरा पैसा थोरा ई थो घुरां फ़िलहाल मूंखे इन्हनि मां 50,000 करे ॾे बस 50,000 खुदा जी का मार पवे खुदा जो खौफ कर मूं तोखां मस 15,000 वता न 50,000 तो बचे अच्छा 15-20,000 इन्हनि मां भला ॻाल्हि ॿुध दुकान पको थिए हा जो तो मूंसां वाइदो कयो हो त मां तोखे दुकान पको कराए ॾींदुसि अरे दुकान के हण तू बंदूक अरे यार तू ॻाल्हि त ॿुध मूं तोखां पैसा वरता केतिरा आहिनि वधि में वधि 15-20 चकर कॾहिं 50 कॾहिं 100 त कॾहिं 1000 जेकॾहिं मां 2000 बि ॿधां थो त टोटल 20,000 थींदा चरिया निभागा कंहिं जाइ जा 50,000 ॼांसि ॿिया वरी पोइ अरे बाबा ये इरतियूं फिरतियूं छॾे ॾे मां वॾो किनो माण्हू हा किनो माण्हू ऐं मां अहिड़ो किन कंदुसि तुंहिंजे सॼे ॻोठ वारा बि मेरे कोन सघंदई इन जे करे मां तुंहिंजे मथां ज़ोर नथो रखां त तूं मूंखे को दुकान पको कराए ॾे फ़िलहाल इन्हनि मां मूंखे 50,000 ॾे अरे ॻाल्हि त ॿुध जॾहिं तुंहिंजा थियनि 15-20,000 था त मां तोखे 50,000 कीअं ॾींदुसि मां वटि को हराम जा पैसा आहिनि छा पोइ तो दुकान पके कराइण जो वाइदो छो कयो हो अरे इहो मां पंहिंजो बग्गो मोह कयो हो तूं पंहिंजो अछो मोह कर या भगो मोह कर पर मां उहो किनो माण्हू आहियां जो हिन विच ॻोठ में तुंहिंजो कारो मोह कंदोसि आहे कारो मोह अरे हेॾे तूं एॾो ठाहो कोन जो मुंहिंजो कारो मोह कंदे हा कंदुसि जेकॾहिं तो पैसा न ॾिना त हल नथो ॾियां पैसा कर कारो मोह त ॾिसां पंहिंजे मौत खे थो सदी पंहिंजे मौत खे मां वॾो किनो माण्हू आहियां मां किनो माण्हू अरे तोखां वधीक हाणे किनो माण्हू मां थी वियो आहियां तोखे नथो चवां त मथे रस्तो खोलियो पियो थी हाणे वठी ॾेखार पैसा त कीअं थो वठे हले पैसा बि मुंहिंजा वरी धक बि मूंखे धोरी ए ॿुधो वाइदो हाणे जेकॾहिं 2 ॾींहंनि में मां तोखां पैसा न वठी ॾेखारिया न त मां किनो माण्हू कोन सॾाईंदुसि मां किनो माण्हू पैसा धक मां गरियो निभागो अदा हाणे मां पको पहो कयो आहे पलण खे घुरायां छो बचल बि घणो ई आसरो कयो घणो ई इंतज़ारु कयो हाणे इन खे घोट बणायो मां सदको वञा कुर्बान वञा फुफी अॼु त तो मुंहिंजी दिलि सफ़ा ख़ुशि करे छॾी पोइ भला कॾहिं थी घुराए पलण खे अधी मां वञी पलण खे वठी अचां दादा न इहो बार तुंहिंजे मथां न आहे मां गुलूअ खे मोकिलींदसि उहो पाण ई वठी ईंदुसि अधी जीअं तोखे मुनासिब लॻे पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त शादी जी तारीख़ कॾहिं रखूं फुफी जॾहिं चयो अथई त हाणे तारीख़ बि जल्दी ॾे हाणे घणी देरि न कर अदा मां बि इहो ई थी चाहियां पई त पलण जी अॼु शादी थिए सुभाणे ॿियो ॾींहुं न पए हिकिड़ी न्याणी आहे पंहिंजे मथां माण्हू त न आहिनि खिलाइणा अदा पेट खे मुठियूं ॾेई मां 4 पैसा टारे रखिया त छोकिरीअ जो ॾाज वठां पर मार पैसो ख़ुदा जी हो मेड़ियूं सेड़ियूं कयूं हलियो वियो मां हाणे पलण खे हिक जोड़े में त कोन उथारींदसि अधी पलण मुंहिंजी बि न्याणी आहे जेकॾहिं न हिकिड़े जोड़े में तो परणाए ॾिनी त मूंखे को इतराज़ न आहे ओ अब्बा इन करे चवां थी त कुझु पाण बि कमायो 4 पैसा हथ कयो उन मां पंहिंजे लाइ बि को लटो कपिड़ो वठ कुंवार जे लाइ बि पिड़ो ठाहियो त मां बि ॿार पंहिंजो लाहियां न्याणीअ जो अधी इहो त ॿुधाए ॾाज लाइ केतिरा पैसा हथ कयां जो ॿिन्हिनि जो ॾाज वठी सघूं अदा सुहागण चवंदी आहे सच पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे मच सो अदा ॻाल्हि ई आहे त महांगाई चोट लॻी पई आहे हाणे जे अभरो सभरो को ॾाज कयोसीं पिड़ो कयोसीं उन में बि 5 लख त ज़रूरु लॻंदा छा 5 लख न इहो छोरो बि कोन परिणियो बाक़ी तूं छा थो चईं अदा हिक जोड़े में तोखे छोकिरी उथारे ॾियां कुल खां कमु वठ अदा 5 लख न त 3-4 लख हथ कर बाक़ी लखो सवा मां बि करे थी वठां पई अदा हाणे जे नथी ॻाल्हि सम्झ में अचेव त मां बि बेवस आहियां पोइ बि पछाड़ीअ छोकिरीअ जो हक़ बख़्तराए छॾींदमि ॿियो छा कंदसि न पुफी न तूं दिलि न लाए असां कोशिशि कयूं था
असां सुञा कंगाल कोशिशि छा कंदासीं कोन ॾींदई संग कोन ॾींदई न बाबा न कोशिशि कयूं था पाण शादी मुंहिंजी थींदी त पलण सां ई थींदी न त मां कंहिंसां बि न कंदुसि हे पाण खे सम्झनि छा था हिननि खे ख़बर ई न आहे मां वॾो किनो माण्हू आहियां वॾो किनो माण्हू आहियां हाणे हिननि खे ख़बर पवंदी असुल बख़्श कोन कंदोसांन असुल बख़्श कोन कंदोसांन 50,000 जी जाइ ते 5 लख भराईंदोसांन मां वॾो किनो माण्हू आहियां हाणे हिननि खे ख़बर पवंदी न त हे कंहिंसां फितायो अथनि तो यादि कंदा मूंसां था फिता आहिनि किने माण्हू भूतार बाबा हाणे मां फुल कुल सिखी वियो आहियां फुल अरे हाणे ठहियो मुड़सा लाडू फुल कुल भूतार बाबा ई बात सही ख़ैर खपे भी खैर जांबू खुशा हे भी बा होशियार थी हुई हल जांबू दे हाल केड़ी खबर आंदी थई पर खैर ना है साहब हाँ खैर ना है इन जी माना त शेर वाला ने हमलो करे ॾिनो हल अरे बा या गाल ना है भूतार बाबा या गाल ना है सब खैर हाँ खैर आ त पोइ ड्रेजारी छो अरे रे मोचारा हिन खे त वञी कमरे में अंदरि दस वञी ॿधेसि रसनि सां हा असांजो हाँ फाड़े वई अरे जॾहिं खैर हो त पोइ इहो हाँ छो फाड़े असांजो हाँ हल पर मां बस अंब खाने जो फ़ैसिलो थी वियो ॾिसी छा थो मोचारा अॼोको ॾींहुं हिन खे कमरे में ॿधी छॾ ऐं मानी बि बंदि करे छॾ हलो रे जांबू असांजे भूतान खे डिॼाइण जी कोशिशि तो करी हल अॻियां थी लॻे थो तूं बि असांजे दुश्मन सां मिलियल आहीं दर ते हमरा था खणी आयो मां उनजो ॿुधाइण आयो आहियां हाँ अरे जॾहिं तव्हां आई त पोइ खैर हुयो न बाक़ी तो कीअं चयो त खैर न आहे हल पर हुननि सां त खैर न हुयो मां उन्हनि जी ॻाल्हि कई हिन खे छॾ मोचारा हिन जो फ़ैसिलो बाद में कबो पहिरीं जेके दर ते बीठल आहिनि उन्हनि खे अंदरि वठी अचो उन्हनि जो फ़ैसिलो कयूं न त ॻोठ वारा चवंदा त वॾेरो ॾाढ़ूं खान हाणे मुंहुं मोड़े वियो आहे राज भाग खां वञी गेट तां हमराहनि खे वठी आ बस भूतार मां केले तो चान हाँ हलो काहे चेन हलो हल छा बस बाबे खे चवां भाई खटी मुंहिंजा इहे हवाला अथई जेकॾहिं रिश्ते जे हाथी करी त पोइ असीं वञी मिठाई विरायूं 2-3 ॾींहं असांखे सोचण लाइ ॾियो तकड़ करे मां न्याणीअ जो रिश्तो कोन कंदसि पहिरियों पहलवान जो घर घाट ॾिसूं शादीअ खां पोइ पंहिंजी ज़ाल खे ख़ुशि रखी सघंदो या न तकड़ न आहे माई तूं भले पहलवान जो पहिरियां घर ॾिस ऐं पहलवान जे बारे में ओरे पारे खां पुछ ठीकु आहे तोखे हाणे इजाज़त आहे सोचे सम्झे सां तोखे वरंदी ॾींदासीं उमेद त पोइ वरंदी हा में मिलंदी अम्मा सच में तूं मुंहिंजी शादी ने उठ सां कराईंदीअ केरु थो चए अम्मा त मां तुंहिंजो रिश्तो इन सां कराईंदसि पोइ इन खे तो आसरे में छो रखियो घर जो गुज़र किथां हलंदो जेकॾहिं असांखे अहिड़ा बेवकूफ़ न मिलिया त कॾहिं कॾहिं अहिड़ा बेवकूफ़ ॻिची में पइजी वेंदा आहिनि अम्मा इन करे अहिड़ो कम ई न कर जो सुभाणे को मसइलो खड़ो थिए मां अहिड़ी बेवकूफ़ न आहियां जो मसइलो खड़ो कयां तोखे चवणो आहे भोतार साईं न भोतार बाबा हा सम्झी वियुसि अड़े हेॾे सम्झी वियो त पोइ दरख़्वास्त पेश कर न मूं ॻाल्हि पे कई भोतार साईं न भोतार बाबा कुझु अकुल कर बाबा विच गिटी में ॻिची में हथ विझंदे त माण्हू छा चवंदा ओड़ो बताल थी वियो आहे जवान पुट खे तो गिटी में वेठो कुटे तूं घर हल मां तुंहिंजी उते मरमत कयां थो हा गुलू ॿुधाए तुंहिंजी हालत कंहिं कई आहे भोतार साईं हाँ बाबा चओ बाबा छा अथव बाबा हल हा मूं ॻाल्हि पे कई अंब जा बाबा अरे अंब जा न बाक़ी मोचारे जा गाबा अरे वॾो को बेवकूफ़ हाँ हिन खे सम्झाए करीम त छा चवणो आहे हल जी भोतार बाबा सम्झायांसि थो ॾिस गुलू तोखे चवणो आहे भोतार साईं न भोतार बाबा हा सम्झी वियुसि अड़े हेॾे सम्झी वियो त पोइ दरख़्वास्त पेश कर न मूं ॻाल्हि पे कई भोतार साईं न भोतार बाबा
ये ना अंब खान अरे वरी खान हाँ बाबा नथो चई सके भोतार बाबा हल बाबा 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 अरे हेॾे ॻाल्हि कर न इहो बाबा बाबा छा लॻायो अथई हाँ तू तो सही ॻाल्हि कर हो तो चए बाबा चओ भला मां वञा त काॾे वञा अड़े छॾियो तव्हां खान ऐं बाबा खे गुलू तूं सिधी ॻाल्हि कर भोतार बाबा सिधी ॻाल्हि इहा आहे त अरबाब ॾे मुंहिंजा पैसा हुआ जीअं ई मां पैसा वठण लाइ वियुसि न त अरबाब ई सेरल गिटीअ में बीठा जीअं ई मां पैसा घुरण लाइ पहुतुसि न ॾिसो मां तव्हांखे हथ थो जोड़ियां मां मिसकीन माण्हू आहियां महिरबानी करे मूंखे पंहिंजा पैसा ॾियो महिरबानी करे तूं मिसकीन आहे असां वॾा गुंडा आहियूं न ॾींदासीं पैसा छा कंदे मां भोतार ॾे दाह खणी वेंदोसांव अड़े हल भोतार ॾे दाह खणी वेंदो असां पाण भोतार आहियूं भोतार हा न न भोतार तव्हां न आहियो भोतार ॾाढू खान आहे ॾाढू खान अड़े चवे छा थो असां भोतार न आहियूं तूं गेंडो ॾाढू भोतार भोतार खे घटि वधि न ॻाल्हायो मां ॿुधायांव थो भोतार खे घटि वधि न ॻाल्हायो छा कंदे अदा छेरो अरे ॾिसे छा थो मस्त भाई वञी ॾे हाणे तव्हां पंहिंजे पीउ भोतार खे ॾिसूं त असांखे छा थो करे हल 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 अड़े छा हुननि मूंखे जाबलू बकर चयो सिर्फ़ जाबलू बकर न रेसा तोखे रिछ बि चयो हाँ रिछ बि चयो भोतार बाबा जाबलू भोलो बि चयो हाँ भोलो बि चयो भोतार साईं बांदर बि चयो बांदर बि चयो गोरपच बि चयो गोरपच बस अॻिते तूं न ॿुधा हुननि खणी चयो पर तूं न ॿुधा भोतार साईं अञा उन्हनि जेके गंदा लफ़्ज़ चया आहिनि न मूं त उहे तोखे अञा ॿुधाया ई न आहिनि भोतार साईं बाबा बाबा चओ हल भोतार बाबा मोचारा जी भोतार बाबा तूं वञ ॿिन्ही खे हींअर जो हींअर गेले हिते वठी अच भोतार गेले वठी अचां न कुल्हे ते खणी अचां न या टंगू टाली करे अचां न हुननि खे हिते आण कहिड़े बि तरीक़े सां हिते आण माई राज़ी आहे पहलवान अड़े यार ऐं हिन माई सां शादी कंदुसि छा तूं वरी इन माई खे राज़ी करे आयो आहीं माई पंहिंजी धीउ जो संग ॾियण लाइ राज़ी थी आहे तोसां थोरी शादी कंदी हाँ इहा ॻाल्हि कर न तो त मुंहिंजो साह कढियो इन जो मक़सदु त बख़्त बाबा सचो आहे हा यार मां त हिनखे ठग सम्झंदो हुउसि पर ही लॻे थो त दरवेश आहे ऐं वेस मटाए त पहुतो आहे पोइ उनजी ख़िदमत कर तुंहिंजा कम सभु सवला थी वेंदा पहिरियां हाल त दरवेश बाबा खां दुआ वठी अचूं पोइ ॿिया कम पिया थींदा जेकॾहिं न उन दुआ ॾिनी त हिन चकर वियुसि त माई राज़ी थी वेंदी भलाई थींदी जुड़िया भलाई थींदी अच त बख़्त बाबा वटां दुआ वठी अचूं हलिया बचल पुट तुंहिंजी फुफी सिधो सो असांखे जवाब त कोन थी ॾे बाक़ी ॾाज जो बहानो करे असांखे टारे थी बाबा फुफी टारे कोन थी सही थी चए हाणे हुनखे कहिड़ी ख़बर त सावण जी अची ॾाढ़ी थी वई आहे ऐं 2-3 लख टारे कोन रखिया अथसि इन जो मक़सदु त ग़लति मां आहियां सरासर ग़लति आहीं दिलि थी चए विझी गिची में हथ घुटो ॾेई ते पूरो कयां कुझु अकुल कर बाबा विच गिटी में गिची में हथ विझंदे त माण्हू छा चवंदा ओड़ो बताल थी वियो आहे जवान पुट खे तो गिटी में वेठो कुटे तूं घर हल मां तुंहिंजी उते मरमत कयां थो बाबा जेकॾहिं न तूं 2-3 लख टारे रखी हा त अॼु असांखे विढ़ण जी ज़रूरत कान पवे हा अड़े हेॾे तूं मूंसां विढ़ंदे न न मां कोन थो विढ़ा पर बताल त तूं थी पियो आहीं न बस कर बताल थी विया ही वरी सुरीलो साज कन जी ओता कई अलगवा अलाए छो असां ते सरियो पियो ई जगवा ॾे ख़बर आशिक कंहिंजे लाइ पियो कलाम चई जा मुंहिंजी दिलि ते धारो आयो आहे अखि चिमदे विच नैन लड़ा के तारा दिल को मार गई पोदी दवाला मार दुनाला औरज गुरबत का गई मूं ख़बर ॿुधी आहे त तूं शर्मिली सां मोहबत कंदो आहीं न न शर्मिली किथे मां त मिठीअ सां मोहबत कंदो आहियां पर मिठी अलाए छो मुंहिंजे लाइ खटी थी वई आहे मां तो लाइ खटी आहियां न न
तू मिठी मिठी माखीअ खां बि वधीक मिठी क़ुरान ओहो वरी माण्हू था अचनि कहिड़ा माण्हू था अचनि तूं हाणे वञ वञ घर न त वॾो किन थींदो अड़े गुलू जंहिं महिल ॾिस तूं घटी में बीठो आहीं इन छोकिरी सां मुंहिंजो हिकु चकर रिश्तो थी वञे पोइ तोखे मज़ो चखाईंदुसि ॾिस पहलवान ॾिस केरु थो किन करे मां माठ में आहियां पोइ वरी तूं चवंदो त तूं थो किन करीं हाणे तूं पाण फ़ैसिलो कर त केरु थो किन करे गुलू किन त तूं पियो करीं पर हाणे दरनि ते बीही भला हिननि तव्हांखे दाह ॾिनी आहे या तव्हां ठीको खयो आहे तव्हां वरितो था गिटीअ में चौकी ॾींदा मां माई खटीअ सां हा भली खटीअ सां तूं शादी कर पर मां त मिठीअ सां शादी कंदुसि न ज़बान संभाले ॻाल्हाए वाड़ा मिठी मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे ऐं इन माई खटी खां मूं रिश्ते जी घुर करे छॾी आहे ऐं इहा ॿीहर बकवास मुंहिंजे साम्हूं न कजांइ न त खल पुठी सां लाहे छॾींदोसांइ ऐं इहे टंगू बाहूं अथई न भञी हिते लूलो करे विहारींदोसांइ ॿुधई छा चयो रिश्तो घुरी छॾियो अथनि अम्मा जी डर त मुंहिंजा कम ई लाहे छॾिया अम्मा हिन ॻाल्हि त ॿुध गुलूअ खे पादर आहियां शेरल ऐं अरबाब तूं वरी किरण खे वठी आयो आहीं हाणे इहो ॿुधाए त मां पादर कंहिंखे हणां तोखे या किरण खे हल हाओ जा सका हाणे ॿुधाए त पादर कंहिंखे हणजनि इहो त मूं सोचियो ई कोन हो त किरण खे वठी अचण सां मूंखे ई पादर लॻंदा तॾहिं त तूं बेवकूफ़ थो सॾिजी अकुल सिख मोचारा कुझु करीम खां अकुल सिख हल भोतार बाबा हे ग़लती माफ़ कयो मां करीम खां अकुल सिखी पोइ थो वञा भोतार हिन त चयो त असांजी हिकिड़े अमानत पियल आहे 10 लख मां उहा त खणण आयो आहियां 10 लख अमानत हा मोचारा भोतार बाबा तूं हिनखे मुझायो न त ईअं कोन अचे हा हाणे तूं बि थोरो थोरो अकुल सिखंदो थो वञी भोतार इन करे चवां थो किरण खे हिते ॿधी था छॾियूं पोइ शेरल अरबाब ईंदा नती हिन भागा कोन ईंदा हा पोइ ठीकु आहे किरण खे वञी ॿधो हा ऐं शेरल ऐं अरबाब ॾे नियापो करायो त किरण उन्हनि जो पीउ असां वटि गिरफ़्तार आहे हल मां वॾो किनो माण्हू आहे किनो माण्हू जॾहिं घर जा सभु थाव भञंदुसि न पोइ ख़बर पवंदी वारो कर हिम्मत ॾेखार मर्द माण्हू सॾ पे ॿाहिरि पोस्टर लॻंदई किनो माण्हू आहे पोइ कम बि किना थो करे न करे वठ जल्दी कर बाक़ी हे 2 हंडियूं घर में बचियूं अथव इहे भञी टुकर कर पोइ तरीअ ते मानी रखी खाइजाए पुपी गुलू सच में किनो माण्हू अथई तूं न ॻाल्हा चयो न तूं असांजे विच में न ॻाल्हा चितो नथी अचायो मूं बस कई हिते अम्मा रुगो आसरा ॾींदी थी हुते ऐं होॾे कम वरी ॿिया करे विया छाजा आसरा कंहिंजा आसरा कंहिं ॾिनई आसरा मां चयो मां त 50,000 कमाए हिते मुंहिंजे हथ ते रखो त मां संगा बंदीअ जी ॻाल्हि चोरियां तो उहो कल्याण कयो ई कोन हाणे वरी थो पियो बबिकियूं हणे परणजे थो पियो मोड़नि ॿधण लाइ तकिड़ो बाक़ी कमाइण जे लाइ आङूठो पेट न पाले कोता धारे हलियो आहे मोड़ ॿधण पुपी बि ज़िद जी पक्की आहे मां बि जेसिताईं 50,000 न कंदुसि अब हाणे तूं त बस कर हे हथ थी ॿधाए पई 50,000 माठो करे वेठा 50,000 ते परणबो अड़े 3 लख पूरा हुजनी पूरा 3 लख अञा बि वाधारा जे न त परणे जो नालो न खण पुपी मां पंहिंजो हक़ बख़्शराए छॾियो न मूंखां 3 लख थींदा न मां शादी कंदुसि तूं बसि गुलूअ जी शादी करा सुहागण चवंदी आहे सच पोइ लॻंदो आहे सभु कंहिंखे मच जे ॿारण ॿरनव त भली ॿरनव जेसीं ताईं गुलू 50,000 हीअं मुंहिंजे हथ ते न रखंदो अचे तेसीं ताईं हिन जी बि शादी न थींदी ऐं तूं बि मोड़ मथे सां ॿधी छॾ हल जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे पोइ भली मां वञी चोरी कयां चोरी करे धाड़ो हणे फुर करे या कमाए अचे मूंखे 50,000 घुर्जनि मूंखे हिते ॾे मां अॼु राति ई वञी थो चोरी कयां पर जेकॾहिं पुलिस दर ते अचे न मूंखे न चजांइ मां पुलिस खे चवंदुसि इन पोड़ीअ मूंखे चयो त वञी चोरी कर पोड़ीअ चयो त चोरी करे कमाए न परणे जे लाइ मोड़ ॿधा काना ॿधा झुमरियूं लॻनि बाक़ी उनखे पालींदो वरी पेड़ पाड़े वारो को बेसुरा पितल ॾे ख़बर
वक्त बाबा खे तो ॾिठो हुनजो हेॾां ॾिस पियो आहे। पठाण जे कुल्हे ते वेठल हो, ख़बर न आहे पठाण किथे सैर करण लाइ वठी वियो आहे। पठाण गधा या घोड़ो जो उनजे मथां चढ़ियो वेठो। पठाण उठ खां घटि न आहे। सम्झा थो त पठाण हुनजो सिर खणंदो। जेकॾहिं ईअं आहे त पोइ तारो कमु पहलवान रुली वेंदो। पहलवान जो कमु वक्त बाबा में कहिड़ो आहे? यार ॻाल्हि इहा आहे त आउं हुनखे मश्किरो सम्झंदोसि, पर हू त को वॾो पोतल फ़क़ीर आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां बि वञी थो उनजो पासो वठां। देर न कर ॾिठल, जेका बि तोखे हुन खां दुआ खटणी आहे खटे वठ, पोइ मथां पछताई। असां बि वञूं था वक्त बाबा ॾे दुआ फीणो कराइण लाइ। वञोसि, हिन वक़्तु त हू पहिरियों ॻोठ मुठ पियो हूंदो। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते